नज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार अवां यहाँ बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। हम तो इमरान को कहते हैं कि तेरे पास 3 दिन है, कठपुतली 3 दिन, चले जाओ, खुद इस्तीफा दो और चले जाओ। या हिम्मत है तो असेंबली तोड़ो, अवाम पे भरोसा है तो असेंबली तोड़ो, हमारा आमना सामना होगा, मुकाबला होगा। इलेक्शंस ये तो बुज़दिल है, आपका वजीर आज़म कभी नहीं मानेगा। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अगवानी में कराची का इस्लामाबाद लाइ निकितल अवामी मार्च जो मंज़िल ॾांहुं सफ़र जारी। अॼु लाहौर में सियासी पावर शो जूं तैयारियूं मुकमिल। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिलेक्टेड इस्तीफ़ा ॾे घर वञे या हिमत अथसि त असेंबली टोड़े ऐं मैदान में अचे। इस्लामाबाद पहुची हथ ठोके खे हटाईंदासीं, अवाम ते मढ़ियल वज़ीर आज़म रुगो कूड़ ॻाल्हायो। सिलेक्टेड हर कम में यू टर्न वरितो, पंजाब में वॾा मनसूबा आसिफ़ अली ज़रदारी जे करे सीपेक तहत ठहिया। तव्हां जॾहिं बि कोशिशि कयो, बेनज़ीर जो नालो अवाम जी दिलनि मां नथा कढी सघो। ऐं पीपल्स पार्टी खे ख़तमु करण जा ख़्वाब ॾिसंदड़ पाण ख़तमु थी विया। पीपी जो अवामी मार्च कामयाबु रहियो आहे। लॉन्ग मार्च ज़रिए जेतिरो अंग में अवाम जी मोबिलाइज़ेशन थी रही आहे, पहिरियां मूं कॾहिं बि न ॾिठी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करण दौरान मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त मुख़्तलिफ़ रोडनि खे अमाड़ी लियारी शेरशाह ऐं सेंट्रल ज़िले में कमु जारी आहे। बिलावल जी अॻवानी में निकितल अवामी मार्च कामयाबु थियो आहे। अवामी मार्च अॼु लाहौर खां इस्लामाबाद लाइ रवानो थींदो। चीचा वतनी में अवामी मार्च में शामिल गाॾियुनि ते पथराव कयो वियो। सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। सईद गनी PTI जे मार्च खे जोकर मार्च करार ॾींदे चयो त हैदराबाद पहुचण ते जोकर मार्च में अवाम जो तइदादु घटि ॾिसी शाह महमूद कुरैशी ऐं असद उमर तकरीरूं न कयूं। बेएतमादी वारी रिथ इमरान ख़ान लाइ एतमाद वारी रिथ बणिजी वेंदी, घरू वज़ीर शेख रशीद जो बयानु। शेख रशीद अपोज़िशन खे बेएतमादी रिथ आणण जो चैलेंज कंदे चयो आहे त हीउ माण्हू गुज़िरियल 2 महीननि खां रड़ियूं करे रहिया आहिनि। घुरायो इजलास ऐं रेक्विज़ेशन आणियो। पहिरियां ई माण्हू चवंदा हुआ त न्यूट्रल न आहियूं, पर हाणे त अपोज़िशन वारा बि चई रहिया आहिनि त हू न्यूट्रल आहिनि। त खेनि मुबारक हुजे, पर दुनिया में का बि शइ न्यूट्रल न हूंदी। अपोज़िशन खे हर मास ते शिकस्त मिली आहे। माज़ी जे हुक्मराननि मुल्क जो इस्तेहसाल कयो, पाकिस्तानी क़ौम जो पैसो चोरायो ऐं हाणे अपोज़िशन करप्शन बचाइण लाइ हिकु थी वई आहे। मुख़ालिफ़ धुर सर्कस लॻाए छॾी आहे। सियासी मैदान हुजे या पार्लियामेंट, वज़ीर आज़म इमरान ख़ान कामयाबु रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी आसपा भुट्टो खे ज़ख़्मी कंदड़ ड्रोन कैमरा जे ऑपरेटर खे माफ़ करे छॾियो। बिलावल निजी TV जे ड्रोन कैमरा ऑपरेटर सां मुलाक़ात खां पोइ खेसि माफ़ कयो। सिक्योरिटी ते मुक़ररु पुलिस TV चैनल जे DSN जे वैन ऐं अमले खे बि छॾे ॾिनो। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ ऐं मरीम नवाज़ पारां आसपा सां नए ख़्वाहिशुनि जो इज़हार। मुल्क में कोरोना वायरस के 7 मरीज़ फ़ौत, हयात विञाईंदड़नि जो अंग 30,265 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 755 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 2 सैकड़ो रही। जैकबाबाद भरिसां एयरपोर्ट थाणे जे दबुखिया पुल वटि पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में मुबैना मुक़ाबिलो। पुलिस 2 जवाबदारनि शाह ज़मारिंद ऐं मंसूर अब्बासी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि ख़िलाफ़ मुक़ाबिले जो केस दाख़िल। पुलिस गिरफ़्तार जवाबदार चोरियुनि ऐं फुरनि जे केसनि में मुलस आहिनि। ख़ैरपुर ऐं बरबासन वारनि इलाइक़नि में चौपाई माल में लंपी काऊ बीमारी तेज़ीअ सां फैलिजण लॻी। बीमारी जो शिकार थींदड़ जानवर जे जिस्म ते ॻोढ़ा थियनि था, जंहिं बाद तेज़ बुख़ार थिए थो ऐं जानवर खाइण पीअण छॾे ॾिए थो। हुकूमत ऐं लाइव स्टॉक खातो निंड सुतल आहे। मालवंद सख़्तु परेशान। मोरो में नौजवान वकार मेमण ते तशदुद खां पोइ संदसि मुछूं, दाढ़ी ऐं भिरूं कूड़े तज़लील वारे मामले जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नोटिस वरितो।
अदालती हुकुम ते नौजवान जी तज़लील ऐं तशद्दुद जो बासरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। लाड़काने जे SSP फर्ज़न में गिफ़लत करण ते KT मुमताज़ थाणे जे अॻूणे SHO सिकंदर लाखेर खे बरतरफ़ करे छॾियो। SSP सरफराज़ नवाज़ शेख जो चवणु आहे त पुलिस खाते जे मामलनि में कंहिं बि क़िस्म जी गिफ़लत बर्दाश्त न कई वेंदी। पुलिस ऑफिसर तोड़े जवान अवाम जी जान ऐं माल जे अहम फ़र्ज़नि में ड्यूटी ईमानदारी सां कनि। पेशावर धमाके के ख़िलाफ़ सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में शिया तंज़ीमुनि ऐं शहरनि जे सॾ ते एहतजाज जो सिलसिलो जारी। ओबावड़ो में शिया उलमा काउंसिल जे सॾ ते शटर बंदि हड़ताल। एहतजाजी रैली कढी भिटाई चौक ते धरणो वियो। सन्ने तंगवाणी तलार मिठियाणी ऐं गड़ी खैरो समेत ॿियनि शहरनि में बि एहतजाज कया विया। ऐं ॾखण लॻोठ क़ाइम ख़ान वदियो में चोरी जी वारदात दौरान ॻोठाणनि 3 चोरनि खे सोगो करे वरितो। बाद में ॻोठाणनि चोरनि खे पुलिस हवाले करे छॾियो। मेड़ जे गाए मैसर रोड ते दुकान मां चोरी कंदे चौकीदार जी दांह ते शहरनि हिक चोर खे सोगो करे वरितो।